अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली थईं। मैं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जो ही वीडियो लॾो पाड़े ते ड्रामे जे टॉपिक ते ही वीडियो आहे। दोस्तों, तव्हां ही ड्रामो ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे ही ड्रामो कीअं लॻी रहियो आहे इहो मूंखे कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो। दोस्तों, हाँ, मूंखे त ही ड्रामो तमामु बहितरीन पियो लॻे, ज़बरदस्त पियो लॻे। हलूं था हाणे टॉपिक जी तरफ़। टॉपिक जे तरफ़ हलण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट कंदुसि, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे पोइ वीडियो में ॿुधायो लॾो पाड़े ते ड्रामे जे बारे में त अरबाब खान भौतार थींदो। उहो तव्हां हिननि किस्तनि में ॾिठो त अरबाब खान भौतार थी वियो आहे। ऐं हाणे मूंखे इहो ॿुधायो त छा अरबाब खान पंहिंजे भाउ शिरल खे मिल्कियत मां हिसो ॾींदो या न। ऐं होॾां किरण ऐं मई सुहागण जी शादी बि थियण वारी हुई, पर उहा न थी। ऐं होॾां वरी पूरी मिल्कियत ॾाड़ू खान जी अरबाब खान ख़रीद करे वरिती आहे। छा इहो अरबाब खान पंहिंजे भाउ खे मिल्कियत मां हिसो ॾींदो या न। ऐं होॾां वरी ॾाड़ू खान जी मिल्कियत वापसि इहा वरी ॾाड़ू खान खे मिलंदी या न। इन सवाल जो जवाब कमेंट्स में ज़रूर ॾींदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे, जिथे हुजो आबाद हुजो, ऐं कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो।